मीम वा मोरे अलिफ ज़ूर राम मोरा मासी मोरा। हाओ पढ़ियल मीम वा मोरे रा रा मोरा हेॾे करे वठी तरह तो वेड़ा आहिनि मां वारा ॿार टोड़ा। इन्हनि खे ख़बर पवंदी ॿाहिरों का शइ आई आहे त पोइ इन्हनि जी ॼण रिंगट शुरू थींदो। पहिरियों मां खावां हाॿिरा छनि वांगुरु चढ़ी विढ़ंदा हिक ॿिए सां। मासीअ मां छटी मोकिली आहे 20 रुपया ॾिजांइ। मोकिलिया बि लॾूं अथई न जो 20 रुपया थी ॾियांसि। 10 रुपया वठी ऐं हितो जान छॾाए 5 रुपया घटि कम खे पटे तो वारी माउ खे मुंहिंजा सलाम ॾिजांइ। चओ पुट जी भला ख़ुशी न हुए छा जो पुराणा रवाज कढियूं थी अचे इहे रेवड़ियूं नकुलनि वारा। बाक़ी पेट भरायूं कंदी हूअं घोर जे लाइ त अलाए छा छा नथी करे ख़ुशियूं खदड़ियूं घुराईंदी ॼटी कंहिं जाइ जी। छटी वॾी पैसा ने न हर टाइम जो थी वञा मूंखे ॿियनि घरनि में बि वञिणो आहे। निकिर कुझु थिएसि न त कयां न बेस तो टरो हाणे टरो हल हितो हल वञा थो। मासी छिती छो थी पई आहे। मां छिती छियां कर तूं बेअफ़ालो आहे। माणे तोखे पाले ॼातो आहे बाक़ी पले न ॼातो आहे। बेस्ता कंहिं जाइ जा। मुंहिंजो पुटु हुजे न क़ुर ते अहिड़ो सुधारिया या जो माण्हू मिसाल ॾियनि हा त हो ॾिसो वञे वठो मोरा जो पुटु। मासी तूं ढेबरी ऐं चप्पू खे त सुधार पोइ तूं ॿियनि खे बि सुधारियो। मितेरे जेतिरो आहे त हिन जी ज़बान कीअं थी हले पई। पीउ गुलाम बेक वांगुरु सफ़ा को खारबाज़ शींदे। ओ छोरी एॾो संदूक जे खीसे में 10 रुपया आणे त हिन शोधे छोरे जे बूथ में हणा त निकिरे गार थिए थो। बेस्तो कंहिं जाइ जो सकी जो पुटु आहे न बेस्ता। मासी हाणे 20 करे ॾे न एॾियूं गारियूं बि ॾिनई 10 छटी जा 10 गारियुनि जा। हेॾे आहे त 2 भूंडा घरोड़े पोइ 30 रुपया थी ॾियां। बेफ़ैज़ बुछड़ा 10 रुपया वठी ऐं गार थी त पाणी वो न कढाए। 10 रुपया थी त ॾे त बर्फ़ वठी अचां थधे पाणी खां सिकी में आहियूं। खानदान मां रुपयो बि हराम थिए। चिंटू वियो आहे छठी ॾियणु अचे त पोइ 10 रुपया ॾियां थी। ईअं जो ॻाल्हाए त छा कां विढ़ूं अॼु वणे थी न। वेड़ बि त तोखे हूंदी आहे सदाईं। को बहानो न बि हूंदो अथई तॾहिं बि सलाह भला उथी शेर कुॾाईंदो आहे। तुंहिंजी सादाए परे ॾिसां कन हिन गुलड़नि ॾे ॾिसां। शुक्र आहे मालिक तुंहिंजी दरबार में आए जो जहिड़ा करे थी न। रुठा ई रहनि पर हुजनि हयाती। शुक्र आहे जो अॼु तूं ख़ुशी वारे मूड में आहे। हूअं सदाईं 12 बजे वारी सुई फिरंदी थी बूथ ते। इहो बि मां शुक्र कयां छड़ी वात जी ख़राबु न हुजे न त तो जहिड़ी काथे लभे ई न हा। बसि इन वात तोखे 2-3 पेंटनि में किराए छॾियो आहे। तूं बि घटि न आहे मोतबर रननि वांगुरु उथी ऐं जहिड़ा कंदो आहे तूं। वठी ऐं दर जी चाउठ में तुंहिंजी आङुर ॾिजे ऐं दरवाज़े खे कजे बंदि। ॿियो कमु ई न कजई। केॾो सुठो मूंड हुयो सफ़ा मोकारो कराए छॾियई। सकी जे घरों भला छठी आई छा। हा रेवड़ियूं कणा मोकिलियऊं। आई आणी तॾहिं 2 कणा मिड़ई वात त मिठो कयूं। चाची सफ़ा थोरड़ा कणा आहिनि। चप्पू ऐं ढेबरी का टारे रखिया अथमि। चप्पू ऐं ढेबरी खे वात आहे बाक़ी असांखे वात कोन्हे। जा शइ ईंदी त चए पहिरियों चप्पू ऐं ढेबरी। ईद ते सैन कणा ईंदा त चए चप्पू ऐं ढेबरी। बुकी जी का खंडु ज़री ईंदी तॾहिं बि चए चप्पू ऐं ढेबरी। दुनिया में दजाल ईंदो पोइ बि चइजांइ त पहिरियों मुंहिंजा चप्पू ऐं ढेबरी ॾिसनि पोइ ॿिया। तव्हां खां जेतिरो कंदसि बि मञींदव छा। तव्हां खां निड़ी जी रतु ॾींदसि बि चवंदव त घटि आई आहे। रेवड़ियुनि जा 2 कणा नथी ॾे वरी हली आहे निड़ी जी रतु ॾियणु। ना सहू भणा ना सहू। तोखे छो चवां मांसां त अलाह कई न पुटु मरे हा न मुंहिंजी दावा छॾे हा। पोटो पोटरी बि त पंहिंजी माउ जा न। मां हेखली कुराड़ी ज़ाइफ़ां। ॾॾे करण जूं त होशियारियूं आहियो न असुल खां। ओ ढेबरी छोरी इहा रेवड़ियुनि वारी वठी खणी आहे त ॾाॾे बोल भरे। हथ त ॾे। अरे कुझु न कंदो मां हथ ॾे। हला तई पिष्टू। राति मां पाणी पीअण खां उथियुमि ॾिसां त बरसां वारी खट ते मम्मा सुती पई आहे। मां डिॼी करे मथां रिली विधी वरी पोइ रुगी ॾेई डेव्स खे उथारियुमि। मां चयो उथी मूंखे पाणी पीआर। हो जल्दी में उथी ऐं नलके में पाणी भरे गिलास मूंखे ॾिनई वञी अचे करे सुम्ही पई। ओ अबा इहा मम्मा न आहे इहा भेण हुई ढेबरी। राति जो नेट किरी मणी थी सुम्हई। हा सुती ईअं पई ॼणो भलाए हुजे। वरी वात पटियो पियो आहे वार बूजरा सिधी ईअं सुती पई आहे ॼणो मुर्दार ढोर खे कंहिं मालिक ढेर ते फिटी करे विया आहिनि। छा आहे चप्पू छा त चरिया पे शुरू कई थी। मुंहिंजो ज़रे घटि तूं राति हियां फाड़ियो ॾाइण अछो बूथ करे थी सुम्हे। घटि में घटि इतलाह त कर न त राति मां मम्मा थी सुम्हंदमि त असां मोर्चे ते होशियार थी वियूं। किरी मैया को गुनाह जो कमु त न आहे कयो जो ॻाइणु शुरू कयो थी। मां जहिड़ो को कमज़ोर दिलि माण्हू मरी पए त मरी पए तव्हांजो क्रीम थियूं लॻनि।
ॿीहर जॾहिं सुम्हे न त निरड़ ते हिकिड़ो परचो हणाए छॾींदी कर त कमज़ोर दिल वाले परेशान ना हो, ये मम नज़र आने वाली खातून दरअसल आपकी अपनी ढेबरी है। मां मम्मया कन तूं रिछो आ, खाई खाई हिते ढिढ थी होती, एॾो ढिढ त मासी सकी जो 9 महीने बि न हुयो। मां जे पेट जो सूर तोखे न पवे, तूं पंहिंजे बूथ जी ॻण कर भेलो थी होती, किलो क्रीम थी हणे पाव पौंड थी हणे ॿियोड़े जोड़ी आहे। अबा मां मरांव त मूंखे 2-3 ॾींहं पहिरियों या ढेबरी वारी नेट क्रीम हणी छॾिजांव। छा आहे त माण्हू मिट माइट ईंदा त सभु चवंदा त हड़ी है, छा त हिन जो चहिरो चिलके थो, छा त नूर अथसि, वॾी का नेक बानी। ॾाॾी खे चङा कम कर त चहिरो चिलकई न, मरण खां पोइ क्रीमूं कमु थोरी थियूं कनि। तूं त चुप कर, टरड़ी कुकड़े आरे ते विठ तुंहिंजे तारे ते न ठहियो, न ठहियो जा न ठहियो, विठ तारे ते लॻी वई थी। ॾाढी वाह जो हणी वई सलाह, तूं त बसि कर मुंगण, हल रिढ त तोखे वाड़े अचां। हाओ घटा छड़ी वञे तो फूकजंदो। अम्मा मूंखे गरजी ने, हलो गरजी ने। उथ बेस त आगोड़े जा लटा पाराया थमाए, वरी मिटी ते वेठो आ, पिणे चकियूं बि रखियूं न साबुण जूं आणे करे। मांगे पोल को वठी ने जा, मांगे पोल को वठी ने, हल मांगे गरजी ने या पोल को वठी ने। मां मारे रुखाणे का धीअ जो नालो ॾही आ, हे वठ पोलको, मलाई बि पियल अथसी। अल्लाह साईं मांगे मार, अल्लाह साईं मांगे मार, मरी वेंदमि, मरी वेंदमि, मांगे गरजी ने हल। हे मुंहं में घणा थी, पिट पिट पाण खे अञा नंढड़ो आ, मां वटि बि हूंदा त ॾींदीसांव न, पाण खे खपाईंदसि त कोन तव्हांजे पैसनि का। इहा निभागी सकी हेतिरा कणा मोकिलिया अथई वटीअ में, ईअं मोकिलिबी आहे छठी। असां को ॼणी ज़िंदगी में कॾहिं केॾी न छठियूं मोकिलियूंसीं, न ईदा मोकिलियूंसीं, न दावता कयूंसीं। शो माई तो ख़बर न आहे, मां चयो तूं जेको आहे असांजे घर में 5 भाती आहिनि, मां आहियां, ढेबरी आहे, चपू आहे, चाची वसाई आहे, होॾो मां वारी नुंहुं आहे दहड़ी, त इहे एतिरा माण्हू जेको आहे एतिरा कणा खाईंदा। माण्हू मोकिले त चङा कणा मोकिले, ख़बर हूंदी आहे न, हाणे मां कहिड़नि खे विढ़ाईंदी वठां। न न मूंखे ॿुधाए इहा, बाक़ी घोर खां त हर अधी मोड़ा तूं घोर नथी करे, एतिरा मुंहिंजा पैसा जेको आहे सो घोर में हलिया विया, त मोकिलिया कणा केतिरा अथई। को हया थींदी आहे, को शर्म थींदो आहे माण्हू खे, इनखे त क़ुर ते शर्म ई कोन्हे को। असां ॼण को उथिया वेठा आहियूं न, सरो हे वेठियूं आहिनि दुनिया में, बाक़ी घोर कराईंदियूं, वरी छा हरू भरू जा इवेंट कराईंदा। कॾहिं पंहिंजी गोद भराई आहे, छठी अलॻि थी कराए, पुटनि जे तोहर ते सॾा अलॻि थी ॾे पई। असां त हिनखे चऊं ई न। ऐं पाण जॾहिं आई इन ते मुंहिंजे चपूअ जी शादी ते, त उन महिल ॾिठोसि त कीअं जेको आहे रुपियो बि न पियो निकिरेसि ॻंढि मां, हीअं छोड़ींदे 10 रुपया करे मिड़ई मस 20 रुपया घोर वरिती आयासीं। शादी जे मौक़े ते 20 रुपया घोर, ऐं पाण असां ॾे अचे, असांखे हर शइ जो सॾु ॾेई वेंदे, सॻड़नि जो सॾु ॾेई वेंदी, राति जे सेरनि जो सॾु ॾेई वेंदी, हर शइ जो सॾु ॾेई वञे। असां हिन जे लाइ हर शइ कयूं, पाड़े में उथी वेठी आहे, अहिड़नि माण्हुनि सां न वेहिजे न उथिजे। मां वरी वई आहियां, मां चयो मां थी सॻड़ा ॿधा छोकिरे खे, त मूंखे चवणु लॻी आहे त न न तूं जेको आहे सो बेव आहीं, ऐं तूं न ॿध मुंहिंजे पुट खे, क़िस्मत ख़राबु थींदसि। मां चयो छो माई, तव्हांजा इहे विस आहे, तव्हांखे जेको आहे सो बाहि ॾियांव, मुंहिंजी त दिलि ॾुखी नी। मां चयो मां तुंहिंजे चिंटूअ खे नंढड़ो वॾड़ो कयो आहे, मां आढियो आहे इन छोरे खे, उन महिल मुंहिंजो मुड़ुसु जीअरो हो त मां सुठी हूंदी हुअसि, ऐं हाणे मुंहिंजो मुड़ुसु मुयो आहे त मां तव्हां खां निभागी थी वई आहियां। इहा मां चयो कहिड़ी बदतमीज़ी आहे। त मायुनि खे इहो जेको आहे सो अलाए कंहिं ॾसु ॾिनो आहे त हीअ माई जो मुड़ुसु मुयो आहे, त हाणे जेको आहे सो इहा चंडरी थी वई, हाणे तव्हां कंहिं शइ में हथु हणंदी त इहा जेको आहे सो तव्हांजी क़िस्मत ख़राबु थींदी। छो माई, तव्हांखे ख़ुदा को ड्रिजो को छा, तव्हां लाइ कहिड़ा कहिड़ा वस विसा विझी छॾिया आहिनि। सोचे उन ॾींहुं वई आहियां ने शादीअ ते, त मूंखे तूं चवनि त हिन खां मेहंदी न हणायो, जो 2 निकाह थियल अथसि। मां चयो 2 निकाह थियल अथसि, हिकिड़ो खून कया अथई वेचारीअ जो, तव्हां हिन खां नथा करायो। त इहो रननि जा विसविसा ॾिसो नी, ख़ुदा आहे पाणा पटे छड़ी जेको आहे सो मस्तियूं कंदे, पाण हर शइ में भॼियूं बीठियूं हूंदियूं, अड़ी मां हीअं थी कयां, अड़ी मां हीअं थी कयां।
10 रुपया घोर कंदियूं त मूवीअ वारे खे चवंदियूं अड़े ॾिस त मूं ॾे त कैमरो हाणे मां घोर थी कयां पई जे सॼी ज़िंदगानी ॻाए सघां मूवी जॾहिं बि हलंदी घर में त उहो ॾिसंदी न त हो ॾिस मां घोर थी कयां हो ॾिस मां 20 रुपया ॾिनामांइ उन दौर में सालनि खां पोइ पाण ॻाईंदियूं बाक़ी असां जेको थोरी घणी ॻाल्हि कंदासीं त अड़ी तूं त न कजांइ तूं बेवा आहे अड़ी तूं त न कजांइ तुंहिंजा 2 निकाह थियल आहिनि अड़ी तूं त न कजांइ तुंहिंजो बूथ कारो आहे अड़ी तूं त न कजांइ तूं जेको आहे साओ नालो न ॾिठो आहे शो माई असां जेको आहे सो तव्हां असां हर शइ में हलूं चलूं तव्हां असांजी कंहिं ॻाल्हि जो क़दुरु ई न कयो इहा कहिड़ी बदतमीज़ी आहे पोइ मां बि ॿुधाईमांसि 2-3 मां चयो दीदी सां 10 रुपया खणी वञु चिंटू वारी चयो त मूंखे 20 रुपया ॾे मां चयो शो अबा कहिड़ा लॾूं मोकिलिया आहिनि माणे हेतिरा कणा रेवड़ियूं न कुल बि पारू था अलाए कहिड़े सालनि वारा दुकानदारनि वटि पिया हुआ उहे मूंखे खणी ॾिनऊं मूंखे त सफ़ा कोन वणिया मां चयो चपुओ ढेबरी काथी रखां त होॾो वरी वसाई मां वारी ससु छा हाणे मां ॻाल्हायांसि वरी मूंखे थी चए त तूं चपुअ ढेबरीअ जे लाइ थी रखी शो मां हर कंहिंखे पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि तोखे पंहिंजो मां चयो पुटु प्यारो न हो जॾहिं तूं हूंदी त हर शइ लिकाए खाराईंदी हुअसि असां कयूं था त तूं असां ते ॾमिरे थी पई इहा मां चयो कहिड़ी बदतमीज़ी आहे अती मां बि ॿुधायोमांसि पोइ भाई विस आहे छॾियो तव्हां जेको आहे सो पराई दिलि था ॾुखायो नी इन ॻाल्हि ते फलाणी शइ न थींदी आहे जो ईअं थो थिए हीअं थो थिए भाई ईअं न हूंदो आहे माण्हू पंहिंजी जेको आहे सो हर कंहिंखे इज़त ॾे हर इंसान खां त उहो पाण उहो आहे न मां मिसाल को फोटू ॾिसंदसि त 5-6 माण्हुनि जे विच में त मां पाण खे ॾिसंदसि नी भली मां ख़ूबसूरत न हुजां एॾी पर इन करे ॾिसंदसि जो सभिनी खां वधीक त पाण खे प्यारी मां आहियां नी भली मां बेवा हुजां हिकिड़ी मां 2 शादियूं कयूं हुजनि तव्हांजे विसनि खां मुंहिंजी दिलि था ॾुखायो त तूं मेहंदी न हण जो तूं 2 निकाह कया आहिनि तूं मेहंदी न हण जो तूं साओ नालो न ॾिठो आहे शो माई मां न हणा हर कंहिंजी क़िस्मत पंहिंजी आहे मां कंहिंखे हथु हणंदमि त उनजी क़िस्मत मटिजी वेंदी इहे मां चयो कहिड़ा विस विधा अथव रननि खे खेरेबनि में अलाए कहिड़ा हिननि खे विस माण्हुनि विझी छॾिया आहिनि अलाह सो मूंखे त तोबा ज़ारी आहे मां पाण गुनहगार आहियां मां जो ॿियनि खे चवंदी व तव्हां शो हरू भरू बसि मां इहो चवंदीसांव त भाउ विस न रखो इन्हनि में कुझु कोन्हे रखियलु हर कंहिंजी क़िस्मत पंहिंजी आहे को हथु थो हणे त कुझु कोन थी वेंदो सदकू